द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अखरी वकारा आज़ाद नज़्म रुअण अजायो आहे सिंध असांजे हथनि मां निकिरी वई। रुअण अजायो आहे सिंध असांजे हथनि मां निकिरी वई। सम्झण जी ॻाल्हि इहा सिंध असांजी कॾहिं न हुई। हक़ीक़ी सिंध जिन वॾेरनि अबनि ॾाॾनि पुरखनि जी हुई। हक़ीक़ी सिंध जिन वॾेरनि अबनि ॾाॾनि पुरखनि जी हुई, उन्हनि जी बि असां वटि आहे, हाणे बसि यादि रहिजी वई। रुअण अजायो आहे सिंध असांजे हथनि मां निकिरी वई। थियूं नथा जे असां उन भूमीअ जा वठी जनम जिते वॾा थियासीं। थियूं नथा जे असां उन भूमीअ जा वठी जनम जिते वॾा थियासीं। चऊं जंहिंखे जीजल ॿोली वसो सिंधियत, सिंध जा छा थींदासीं। कंदे यादि माजीअ खे रुअंदे सिंध लाइ छा उमिरि गुज़ारींदासीं। कंदे यादि माजीअ खे रुअंदे सिंध लाइ छा उमिरि गुज़ारींदासीं। माज़ीअ जे मातम में रही मशगूल देवनागरी बि विञाए वेंदासीं। रुअण अजायो आहे सिंध असांजे हथनि मां निकिरी वई। ज़मीन जो टुकड़ो चऊं जंहिंखे सिंध, न असांजी सरज़मी रहियो आहे। ज़मीन जो टुकड़ो चऊं जंहिंखे सिंध, न असांजी सरज़मी रहियो आहे। सिंधियत जा वहे हर रत फुड़े में उनजो ई हाल छो थियो आहे। यादि सिंध विसारण भाषा, सिंधियत ख़ात्मे जी शुरूआति थी वई। चाहियूं नथा आज़ाद सचल जहिड़ा जिन बयान आहे सचाई कई। यादि सिंध विसारण भाषा, सिंधियत ख़ात्मे जी शुरूआति थी वई। चाहियूं नथा आज़ाद सचल जहिड़ा जिन बयान आहे सचाई कई। रुअण अजायो आहे सिंध असांजे हथनि मां निकिरी वई। सिंध असांजे हथनि मां निकिरी वई। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।